नाज़रीन, मक़सूद रिंद वेझो बाबू छंछा खे लॻल घारो 24 कलाक गुज़री वञण जे बावजूद ॿधिजी न सघियो आहे, जंहिं सबबि ॻोठ खैरू रिंद खे ॿुॾण जो ख़तरो पैदा थी वियो आहे, जॾहिं त सवें एकड़ फ़सुल पाणी हेठि अची वियो। हुन जे हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आबिद रिंद। जी आबिद, हींअर मौजूद आहियूं बाबू छंछा खे जेको गुज़रियल ॾींहुं घारो लॻो आहे ॻोठ खैरो रिंद में असां मौजूद आहियूं, जिते ॻोठ खैरो रिंद खे हींअर बाबूशन जो जेको पाणी आहे उहो घेरे चुको आहे ऐं हींअर कंहिं बि वक़्तु ॻोठ में पाणी दाख़िल थी सघे थो। ऐं जेके मुतासिर ॻोठाणा आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त शाख जो जेको घारो आहे मुसलसल 24 कलाकनि हले पियो थो ऐं कल्ह खां वठी असां आपाशी अमलदारनि खे बि इतला कयो आहे, पर उहे बि अञा न पहुता आहिनि, जॾहिं त अञा ताईं को बि आपाशी अमलदारनि पारां को बि क़दम न खयो वियो हिन घारे खे ॿधण जे लाइ। ऐं हिते जेको आहे सो ॻोठ खैरो रिंद में सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास छाइल आहे। ॻोठाणा कंहिं बि वक़्तु हितां लॾ पलाण करे सघनि था, जॾहिं त हिते जेको वणनि जो फ़सुलु आहे, सवें एकड़नि ते वणनि जो फ़सुलु आहे उहो पिणु ॿुॾी चुको आहे। अंबनि जो बाग़ हिकिड़ो आहे उहो पिणु ॿुॾी चुको आहे। हारी आहिनि आबादगार उन्हनि खे लखें रुपए जो माली नुक़सानु थियो आहे, माशी नुक़सानु थियो आहे। हिननि ॻोठाणनि जो आबादगारनि जो इहो ई चवणु आहे त बराए महिरबानी करे हिन घारे खे ॿधो वञे त जीअं वधीक नुक़सानु न थिए। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ TV न्यूज़, मक़सूदो रिंद।